अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। शहदाद कोट शहर में अब्दुल ख़ालिक मक्सी नाले जेको आहे त मक्सी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जेको आहे हिकिड़ो शख़्स गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी मुबैना तौर ते जेको आहे लापता हुयो, जंहिंजो जेको आहे अॼु मालिकनि खे इतला मिलियो आहे त उनखे जेको आहे त किन धाड़ेलनि जेको उनखे अगवा कयो आहे। मक्सी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ केतिरा ई जेको आहे नौजवान जेको आहे इहो अगवा जी ॻाल्हि ॿुधी करे जेको आहे त शहदाद कोट जे जेको आहे हिन जाइ ते गॾु थिया आहिनि लेबर हाल में। अचो जेको आहे जेके मुअज़्ज़िन आहिनि, जेके उनजा वारिस आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त असुलु मामिलो छा आहे ऐं हिननि जो कंहिंसां राब्तो थियो आहे, पुलिस डिपार्टमेंट पारां उन सां हिन महिल ताईं कहिड़े क़िस्म जो ताउन कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। सर ही छा मामिलो आहे जेको आहे तव्हां सभु गॾु थिया आहियो हिते? असां इन जे लाइ गॾु थिया आहियूं जो असांजे क़ौम मक्सी जो माना मोतबर फ़ैसिले कंदड़ और असांजे क़ौम मक्सी जो चङो मुड़ुसु अब्दुल ख़ालिक मक्सी खे माना अगवा करे विया आहिनि। उन जे लाइ असां गॾु थियासीं त इन जे लाइ असां दाद फ़रियाद कोई थिए ई नथो, न को उतां जे SHO, न हितां जे SHO, न कोई SP, माना कोई बि असां सां राब्तो न आहे कयो। टे ॾींहं गुज़री विया आहिनि, असां चुपके में वेठा आहियूं। रोडनि जे मथां हाणे निकिरण जी कोशिशि कंदासीं। इंशाल्लाह सुभाणे असांजो मीटिंग बि मक्सी क़ौम जो रखियलु आहे। इंशाल्लाह 10 बजे सुभाणे मीटिंग नादर ख़ान मक्सी जे बंगले ते रखियलु आहे। इंशाल्लाह जेको कुझु लाहे अमल थियो उन खां बाद असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हे असांजे लाइ लाहे अमल। तव्हांजो चवण इहो त 3 ॾींहं थिया आहिनि जेको अगवा खे, तव्हां अॼु सभु गॾु थिया आहियो, तव्हांखे अगवा जी जेको आहे साबिती ख़बर केॾी महिल पई ऐं जेको आहे जॾहिं हीअ 2 ॾींहं गुज़री विया तव्हां इन विच में जेको आहे छाजे करे ख़ामोश अख़्तियारी कई? असां ख़ामोश इन जे अख़्तियारी कई आहे त मूंखे उन जॾहिं फ़ोन करे चयो हो कल्ह 3 ॾींहं 22 तारीख़ इतवार जे ॾींहुं मूंखे फ़ोन करे चयईं त मां वञा थो कंहिं फ़ैसिले में फ़ैसिलो करे मां मोटंदुमि। जीअं मां मोटंदुमि त मां तोसां राब्तो कंदुमि, पोइ हलंदासीं। कंहिं माना ताज़ियत बि 2-3 हुया और 2-3 फ़ैसिला बि हुया, उन फ़ैसिलनि ते वञिणो हुयो। इन मां सां इहो आख़िरी राब्तो कयो हो। उन राब्ते खां बाद मां इन खे सॼो ॾींहुं नंबर हणंदो रहियुमि, पर हिन जो नंबर माना अगवा जी ख़बर तव्हांखे कीअं पई? ॿुधायूं था सही त कल्ह वरी सॼो ॾींहुं माना असां हिन खे जेको आहे त नंबर हयासीं, हिन जो नंबर बंदि आयो। बंदि थियण खां पोइ असांजे माना दिलि में इहो आहे माना हिकिड़ी ॻाल्हि आहे इहा, और सभु बिरादरी वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं त भाउ हाणे हे NC त करायूं। पोइ कल्ह असां शाम जे माना SHO वटि वियासीं, NC करायोसीं। NC खां बाद माना असां माना सभु बिरादरी, पोइ नवाबनि सां बि असांजो राब्तो रहियो। मीर ख़ालिद ख़ान असांजो MNA आहे, उन सां बि राब्तो रहियो। नादर ख़ान सां बि राब्तो रहियो। नवाब ज़ुल्फ़कार मक्सी सां बि असांजो राब्तो रहियो। नवाब साहिब बि चयो त अल्लाह भलाई कंदो, अल्लाह चङाई कंदो। नादर ख़ान बि इहा ई ॻाल्हि कई। नादर ख़ालिद ख़ान बि बार इहो फ़ोनियूं कंदो रहियो। पोइ अॼु तक़रीबन 11:08 ते असांखे फ़ोन आयो आहे उन अब्दुल ख़ालिक मक्सी जे नंबर ते, और अब्दुल ख़ालिक पाण ॻाल्हायो आहे त बाबा मां हिननि वटि फासिजी वियो आहियां, मां हिननि वटि सोगो थी वियो आहियां। हाणे हे तोसां ॻाल्हाए थो, तूं हिन सां माना ॻाल्हाए। पोइ मां हिन सां ॻाल्हायुमि। हिन मूंखे चयो त मूंखे 1.5 करोड़ खपे। मां चयो तूं जॾहिं मूंखां हिकिड़ो तावन करे थो त मूंखे तावन जा पैसा पहुचायो 1.5 करोड़, त तूं मूंखे ॿुधाए त तूं कहिड़े माना इलाइक़े में रहीं थो, कहिड़े छा में रहीं थो? चयो मां करमपुर में रहां थो। मां करमपुर जो आहियां। मां चयो भाई ठीकु आहे, तूं करमपुर जो आहे, पर थोरो लोकेशन ॾे त कहिड़े माना शहर जो आहे, माना मूंखे पंहिंजो नालो बि ॿुधाए त तूं माना चङो मुड़ुसु आहे, तूं मोतबर बि आहे, मां तुंहिंजे ॻाल्हाइण में माना छा आहे तूं मूंखे ॿुधाए। हुन मूंखे ॿुधायो न, बाक़ी इहा ॻाल्हि कयईं त इन नंबर खां मां तोखे बार फ़ोन कंदुमि, और इन नंबर ते पोइ तूं असां सां मिलंदो कर, माना निकिरे पैसा खणी त पोइ असां सां कॉन्टेक्ट कर। जीअं तव्हां ॿुधायो पिया अब्दुल ख़ालिक 3 ॾींहंनि खां जेको आहे कंहिं जिरगे या फ़ैसिले जे जेको आहे इरादे सां निकितो हुयो हेॾे, त जेको हितां वियो हुयो कंहिं पंहिंजी प्राइवेट गाॾी में वियो, किन दोस्तनि सां गॾु वियो, या पब्लिक ट्रांसपोर्ट जेका आहे उन में वियो? न, हिन खे ओॾों जी गाॾी मोकिलियो वियो। हा, हिन खे ओॾों जी गाॾी मोकिलियो, जन माना फ्रॉड हिन सां कयो। ॿुधाए करे त मुंहिंजे फ़ैसिले ते अचो, ओॾों गाॾी आई आहे, उन खे खणी वियो आहे। बसि पोइ हुन सां राब्ते में उहे माण्हू हुया, राब्ते में हुया 4-5। जिन जे फ़ैसिले ते वञे पियो उन जे बारे में तव्हांखे ॼाण आहे त किन जे सर ते वञे पियो? न, असांखे कोई ॼाण न आयो, असांखे न ॿुधायो वियो। हा, इहा ॻाल्हि हुई। ठीकु आहे।
त जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जेको उनजा जेके वारिस आहिनि जेके हिते मक्सी बिरादरी सां तालुक़ रखनि जेके केतिरा ई माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको आहे त पुलिस असां सां कंहिं बि क़िस्म जो ताउन कोन पई करे ऐं असांजो जेको आहे त बुज़ुर्ग जेको आहे उनखे जेको आहे त घुराए करे ऐं उनखे फ्रॉड तरीक़े सां घुराए करे जीअं त अॻु में माज़ी में इहो रहियो आहे त जेको आहे त माण्हुनि खे औरताणे आवाज़ में हिरखाए करे उनखे दावत ॾेई करे पंहिंजे ॻोठनि में घुराए करे उन्हनि खे मुबैना तौर ते अगवा कयो वेंदो हुयो पर हीउ नए क़िस्म जो तरीक़ो आहे कंहिं बिरादरी कंहिं माण्हुनि पारां फ़ैसिले जी जेको आहे दावत ॾेई करे उते घुराए करे उनखे अगवा कयो वियो आहे ऐं जेको ज़िलई इंतिज़ामिया आहे ख़ासि तौर ते कंबर शहदादकोट ज़िले जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उन्हनि पारां हिन सां कंहिं बि क़िस्म जो ताउन कोन थो कयो वञे ऐं जेको इलाइक़ो जेको वारसनि पारां ॿुधायो वञे थो करमपुर जेको आहे त कंदकोट कशमीर ज़िले सां वाबस्ता जेको इलाइक़ो आहे ऐं उतां जी पुलिस बि हिन सां कंहिं बि क़िस्म जो ताउन कोन पई करे हिननि जो चवणु इहो आहे त जेको असांजो MP मीर नादर ख़ान मक्सी उन सां सुभाणे गॾिजाणी रखियलु आहे ऐं उनखां बाद में जेको फ़ैसिलो थींदो उनखे जेको आहे उनजी रोशनी में एहतिजाज खां अलावा जेका ॿिया बि जेके रस्ता आहिनि उहे बि अपनाया वेंदा। वॾी महिरबानी।